नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे मज़दूर यूनियन जे ठेकेदारनि जे ख़िलाफ़ शहीद चौक खिपरो ते एहतजाज मुज़ाहिरो। हुकूमत खे मदद जी अपील। बरसात सबबि गुज़िरियल 1 महीने खां बेरोज़गार थी घरनि में फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। चूंडियल नुमाइंदा MNA MP खे मदद जी अपील। एहतजाज कंदड़ गुलाम मुस्तफ़ा जट, इदरीस कुरैशी, रहीम बख्श बोज़दार ऐं ॿियनि मज़दूरनि हथनि में प्ले कार्ड खणी शहीद चौक खिपरो ते एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मज़दूरनि जो चवणु आहे त खिपरो में ठेकेदार पंहिंजी मर्ज़ी सां मज़दूरनि खे मज़दूरी 350 खां 400 रुपया ॾियारी ॾियनि था, पर हिन वक़्तु ॾियारी मज़दूरनि जी 800 रुपया आहे, जेका नथी मिले। 400 रुपयनि में घर जो ख़र्च नथो हले। ठेकेदार वधीक मज़दूरी नथा ॾियनि, असांजो हक़ खाइनि था। हिन चयो त ठेकेदार जेतिरो असांखां कमु वठनि ओतिरो मज़दूरी बि ॾियनि। हिन आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त ठेकेदार सिस्टम ख़त्म करे मज़दूरी वधाई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।